जहर जिंदगिया। अदा तू आई तू चोरन जी घर में छो आयो? इहो इन करे जो तव्हांजी निंड ख़राब न थिए। अदा सॼो ॾींहुं किथे हुई? हिते ई हुयसि। तूं इहो ॿुधा त अम्मा पापा किथे आहिनि? अम्मा ऐं बाबा सुम्ही पिया आहिनि। भला कुझु थियो त न आहे न? छा थींदो? मुंहिंजो मक़सदु कोई दांत कोन खणी आयो न। अदा छा कयो अथई? कुझु न आहे कयो। अदा तू कुझु न कुझु ज़रूर कयो आहे, तॾहिं त पुछी तो। चयमि न कुझु न आहे। अदा सही सही ॿुधा छा करे आयो आहे? मीरा सां मज़ाक कई हुई, दांत कोन खणी आई न। मीरा मुंहिंजी सहेली आहे, उन सां आईंदा मज़ाक न कजांइ। मीरा मूंखे 2-3 चकर दहां ॾिनी आहे त तुंहिंजो भाउ मूंखे चवंदा संगत रख। मीरा अहिड़े क़िस्म जी छोकिरी न आहे, सफ़ा ग़रीब आहे हू। वेचारी खे भाउ ऐं भाॼाई वॾा ज़ुल्म था कनि। अजाए तूं हुनखे तंग न कर। मां त मेड़े ईअं खिल भोग पिया कयोमांसि, मूंखे कहिड़ी ख़बर त ईअं चिड़ी वेंदी। अॼु खां पोइ मां मज़ाक कोन कंदोमांसि। अदा अम्मा ऐं बाबा मूंखे मोबाइल वठण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। सुभाणे तूं पहिरियां वञी करे मुंहिंजी मोबाइल वठी अचजांइ, पोइ वञी पंहिंजा कम कजांइ। हाणे माठ करे सुम्ही रहा, राति जूं सलाहियूं न आहिनि बींदियूं। इहा सलाह सुभाणे कंदासीं। अदा वॾा रेस कम ख़राब करे छॾियो, न त हिन रब न राणे खे वाह अचा सटका ॾियो। कल जेकर रईस कम विञायो आहे त अॼु हली उन्हनि खे सटको ॾियूं। हाणे कुझु ॾींहुं सबुरु कयो, जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त रईस रोके छॾियो आहे। हाणे जेकॾहिं अॻिराई कंदासीं न त रईस जा हथ असांजे गिरेबान में हूंदा। इन करे कुझु ॾींहुं सबुरु कयो, जीअं हू का ग़लती कनि। अदा इहे चरिया आहिनि, ग़लती करण में देरी न आहिनि कंदा। तव्हां उन्हनि ते त ॾोह ॾियो था, पर जहिड़े करण जो शौक़ु त तव्हांखे खणी बीठो आहे। इहो नथा सोचो त जेतिरो जहिड़ो टारे ओतिरो सही आहे। असां जहिड़ा टारे टारे थकिजी पिया आहियूं, हाणे असांखां जहिड़ा कोन था टारे। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। कुलसुम चयो आहे त अदा वारनि खां मूंखे मोकल वठी ॾे। भाॼई मोकल? छाजी मोकल? मोबाइल वठण जी। अदा मीरा वटि मोबाइल आहे, पठाणीअ बि वरिती आहे ऐं शानी बि वठे पई। बस हाणे बस त फेहा ई न इहो मथो मोबाइल वठंदी आहे मत पर घर में। जेकॾहिं खयईं त छा थी पियो? पोइ मोर ठहंदासीं। ईअं न सॼो ॻोठ चवंदो त ओठे वारनि जी रनूं मोबाइल खयूं थी घुमंदियूं अथनि। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त अदी जो कहिड़ो कारोबार बंदि आहे जो हिन खे हिसाब किताब लाइ मोबाइल वठी ॾियूं। अदी जो दिमाग़ ख़राब हिन वज़ीरा कयो आहे। हिन वज़ीरा हा मुंहिंजे मथां अखियूं न फाड़ियो, उक ई न वठी ॾियोसि, मुंहिंजो छा वञे। तव्हांजो चवणु आहे त तव्हांजी ज़मीन कमदार हथ सां ॿोड़ाई आहे? जी रईस, इहो तव्हां कमदार खां पुछी सघो था त कंहिंजी चुर्च ते पाणी ॿोड़ियो अथई। अलार खान इहो इत्तेफ़ाक बि थी सघे थो। अलाए केतिरा चकर मुंहिंजा नंबरनि जा नंबर ॿुड़ी विया, पोइ भला मां कंहिं ते शक कयां? रस गफ़ार खान, मूंखे शक न पर पूरी पक सां थो चवां त मुंहिंजी बनी हथ सां ॿोड़ाई वई आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांजी ज़मीन हथ सां ॿोड़ाई वई आहे त इहो को एॾो वॾो मसइलो बि न आहे, न ई वरी को एॾो वॾो तव्हांजो नुक़सानु थियो आहे। त पोइ इहा ॿाराणी हरकत तव्हांजो को वॾो दुश्मन त करे ई नथो सघे। रईस गफ़ार खान, मच हमेशह हिकिड़ी चिणगम भरंदो आहे, हिकिड़ी चिणगम। मुंहिंजो फर्ज़ हो तव्हांखे आगाह करणु। इहे नंढड़ियूं नंढड़ियूं शरारतूं वॾी दुश्मनीअ खे न जनम ॾियनि। इहो बहितर न आहे रईस। उन्हनि शरारती माण्हुनि खे हिन वक़्तु गिचीअ में रसो विझी हथीको करे छॾियो। न ई उन्हनि खे डर ॾींदो, न ई वॾा मसइला पैदा थींदा। बसि आलार खान, मूंखे पंहिंजे तरीक़े सां तव्हां जांच करणु ॾियो। मां अॼु ताईं न कंहिं ॾोहीअ खे बख़्शियो आहे, न वरी बख़्शींदुसि। ॿुधा
ते चोर सामो बिठो हली सटकी ॾियूंस अड़ी नचरिया जेकॾहिं इते वफ़ादार रहंदासीं न त सॼो ॻोठ गॾु थी न छोरे खे छॾाइण लाइ तंहिं करे छोरे खे कुटको ठाव को ॾियणो आहे और अकेले ॾिसी कंहिं जाइ ते वही था कयूंसि हा रीच आहे ज़मीन ते वठी था हलूंसि राणा न छोरो ओॾो चालाक आहे सम्झी वेंदो छोरे खे ॾिसी मुंहिंजे हथनि में ॾाढी ख़ारिश थी थिए हाणे भला ॿुधाए छा कयूं छोरे जे अॻियां हाणे माठ करे हलिया हलंदासीं त जे छोरे खे पक थिए त असांखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई न आहे न आहे वरी अधी पठाणी असांखे का दान ॾिनी आहे पोइ छोरे वां इहो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो पोइ जे किथे अकेलो मिलियो न अहिड़ी मलणी ॾींदासीं जो वञी यादि कंदो हा खैर त आहे न हलो ॾाढी सुठी आहे यार मूंखे बि वठणी आहे घणे जी आहे पाइदार त आहे न घणे वरिती अथई हा 25,000 जी आहे 25,000 जी इहो कहिड़ो मॉडल आहे मॉडल अरे यार छॾ तूं इन चरे खे जॾहिं सियाणो थियो न त मॉडल बि पुछी वठंदासीं शाबाश बाबा शुक्र आहे मालिक जो पठाणी हिननि खे दान ॾिनी ज़ैतून वांदा मूंखे काॾे विया उहे बि पिया आहिनि केर ओए त वरी बि पाण खाईंदी हा खारा खारा घणा ॾींहं थी आहिनि मां नारकी खाधी बि कोन्हे अम्मा हाणे ॾिसी थी न मूंखे शहर मां केर बि मोबाइल नथो वठी आणे ॾे आई अम्मा ईअं बूथ सुजाए मूंखे थी चवी मोबाइल वठण लाइ मां वेंदसि छा शहर तोखे बुखार थींदो न त बाबा शहर वठी वेंदो तोखे ॾेखारण लाइ त पोइ मां बि तोसां गॾु हलंदमि मोबाइल वठण लाइ अयो मां खैर घुर मस मस तप मां जान छॾाई आहे ऐं वरी चई थी त तप चढ़ाई लाज़मी न आहे त माणे खे तप थिए त पोइ शहर हलूं तूं राति रबन ऐं राणे खां शहर जी मोकल वठ त पोइ तूं मां ऐं माणे शहर हली मोबाइल बि वठी अचूं ऐं शहर बि घुमी अचूं बाबा इहा ॻाल्हि त तो भली कई आहे पर अदा वारनि खां मोकल छो वठूं तूं गाॾो कढ त हलूं था शहर ॿाहिरनि खां मोकल वठण लाज़मी आहे ख़बर न अथई त केॾा ॾिंगा आहिनि ऐं बाबा ए अदा वारा शहर वेंदा आहिनि त कहिड़ो मूंखां मोकल वठी वेंदा आहिनि त पोइ मां छो मोकल घुरां अदा वारनि खां तूं गाॾो कढ त हलूं शहर हलण लाइ छोरीअ खे बहानो न ॾियार मां कोन थी हलाए शहर हा अम्मा खे मां चवंदी आहियां त अम्मा नखरा कंदी आहे बाक़ी ॻोठ जी का बि माई तयार थिए न त अम्मा हुन खां अॻरी हूंदी आहे आई अमड़ जे कपड़ा वठण लाइ हली त मां खणी तोसां शहर हलां बाक़ी ने मोबाइल ॾीअ जी मूंखे ख़बर कोन थी पवई हा अम्मा मोबाइल मां पाण वठंदसि तोखे थोड़ी थी चवां त तूं मूंखे पसंदि करे वठी ॾे अमा हाणे तूं केॾो बि ज़ोर भर पर खैरिया न कर कई न ईअं सम्झ त न जो कोट अची वियो बाबा चवी सही थो अम्मा के जे शहर वठी वञणो हुजे न त अम्मा खे पहिरीं चइजे त अम्मा मतां तूं शहर वई हुजी त पोइ अम्मा अधु राति जो बि तयार थी वेंदी अम्मा छॾ तूं मूंखे अचे भाणे रबन त तूं उनखे चओ त हू तोखे मोबाइल वठी ॾींदो हाणे त सुबुह जो अदा खे ई मोकिलणो पवंदो बाक़ी ज़मीन जो कमु आहे बाबा तूं ऐं मां कंदासीं अमा मूं सम्झो त शहर गॾु घुमण हलंदासीं ऐं तूं वरी ज़मीन जे कम में पई रुधाई बाबा इहे त तुंहिंजी कुंवार जा कम आहिनि न नखरा करे वेठी आहे मुंहिंजो पाण शहर घुमण जो इरादो हुयो पर तुंहिंजी कुंवार खे केरु मुंहुं ॾे सच थी चई अमा नखरा ईअं थी करे ॼण अॼु परणची आई आहे चङो हाणे बस तूं बि पुटनि वांगुरु थाप न कर जॾहिं हालार जी तोसां का बि दुश्मनी कोन्हे पोइ बि हालार तुंहिंजे मथां इहो इल्ज़ाम छो हयो बाबा साईं बस ॿुधाए त हालार सां तुंहिंजी का बि दुश्मनी कोन्हे पोइ तो इहा शैतानगिरी कंहिंजी चुर्च ते कई आहे
मूं इहा शैतानगिरी कुझु बि ॿुधण खां पहिरियां इहो पंहिंजे ज़हन में रखे छॾ त सच ॻाल्हाइण सां तोखे माफ़ी मिली सघे थी, पर जेकॾहिं कूड़ ॻाल्हाई त तोखे गफ़ार खान जे कहर खां केर बि बचाए न सघंदो। हिक तरफ़ बाहि त ॿिए तरफ़ पाणी। मां त सियाणे गांव वांगुर बि डंगो फासी पियो आहियां। हाणे जवाब ॾियां रही सघे त कहिड़ो जवाब ॾियां? ॿुधाए त सोची छा थो? बहादुर खान पसंदि कंदे या सच ॿुधाईंदे? बस इहा ग़लती थी वई। बस ग़लतीअ जा पुठ। जंहिंजी चुर्च ते बि तो इहा शैतानगिरी कई आ, शाम ताईं उन्हनि सभिनी जा नाला मूंखे ॿुधाइजांइ, न त ॿी सूरत में गफ़ार खान जे कहर खां तोखे केर बि बचाए न सघंदो। कमाल खान मूं में हाणे वधीक ताक़त कोन थी मार सहण जी। बहादुर खान जी जेकॾहिं सप न थई त पोइ पंहिंजी ज़बान खे बंदि रख, छो त ते वरे जा पादर तूं ई बर्दाश्त करे सघींदो। जेकॾहिं तो ज़बान खोली त पोइ तोखे मुंहिंजे पादरनि खां केर बचाए कोन सघंदो, छो त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो, कॾहिं बि न। विढ़न सान लताड़जन बूढ़ा। मां त चकीअ जे ॿिनि पुड़नि में अची फाथो आहे। जे ज़बान खोलियां थो त पादर थो खावां, ऐं जे चुप रहां थो त पादर थो खावां। पहा जो फाथो हां खुद न। अदा हाणे घणो मेकअप कई, हाणे वञ बि सही। वञा थो अदी, वञा थो, अची तकड़ लाथी थी। अदा अम्मा ऐं बाबा जी इजाज़त मिली आ, हाणे मोबाइल खां बग़ैर हिकु मिंट बि सरे कोन थी। समझा थो त अॼु मोबाइल न वठी आया तूं सफ़ा चरी थी वेंदी। इन में को शक कोन्हे अदा, जिन पेरनि सां तूं वञी तो उन्हनि पेरनि सां तूं मोटण जी बि कजाए। मतां सिज लाइ अची तूं घरां निकिरंदे त मुंहिंजूं नज़रूं दर में ई हूंदियूं जेसीं ताईं तूं वापसि न अची। इन करे चाहियां थी मोटण जी कजाए। अदी घर जे ॿाहिरां मोबाइल थोरी पियल आहे जो खणी मिंट में मोटां। शहर ईंदे वेंदे ज़रूर देर त लॻंदी न। अदा जहिड़ी मोबाइल तुंहिंजी आहे न ओड़ी वठी अचिजांइ। अहिड़ी ठुठियो मिलंदी, मुंहिंजी 25,000 जी आ, तूं ॾिना 20,000 आहिनि। अहिड़ी खणी न आणजांइ, पर का सुठी आणजांइ, पूरा 20,000 आहिनि। ईअं त मीरा जी मोबाइल खां तुंहिंजी मोबाइल भली हूंदी। सिर्फ़ मीरा जी मोबाइल खां भली न हुजे, पठाणी बि वठे पई। अदी हुन निभागी जो नालो न वठ, तुंहिंजी मोबाइल सजन को सुठी हूंदी। पो वञ न, देर छो तो करी? वञा थो। अम्मा अच बाबा सां वेह त फोटो कढां। छॾा मां हाणे छॾा। अम्मा उठ न। अम्मा थोरो बाबा ॾे सुरकी वे। सही आ मां। अञा थोरो। सही आ। अञा थोरो अम्मा। अम्मा हाणे तूं कढ फोटो खणी। बाबा फोटो माण्हू कढे त कुझु सुहिणे स्टाइल जो त हुजे न। बाबा थोरो हेॾे थी, थोरो। हीअं हीअं ठीकु आहे? ओ हीअं हीअं भला हीअं? हा हिते सही आहे। अम्मा तूं पंहिंजी हिकु आंगुर चपन में ॾेई थोरो शर्माए। अम्मा मूं तोखे चयो आहे त आंगुर चपन में फसाए या काकड़े में विझी छॾ। छॾ हाणे छॾ मूंखे, नए तस्वीर कढाइणी। बाबा समझाए पंहिंजी कुंवार खे। सकीना तूं न्याणीअ जी नंढी ख्वाहिश बि पूरी नथी करे सघी। चङो भला अम्मा ॿुधाए कीअं रखां? चङो भला हेॾे ॾिस। ओ ईअं वो ॾिस मीरा केॾी सुठी पई लॻे। तूं बि ईअं आंगुर चपन ते रख न, हीअं
ठीक है हली वेंदी बाबा हाणे तू थोरो मुस्कुराए अम्मा ॾे ॾिस बाबा मूं अव्हां खे मुस्कुराइण लाइ चयो आहे अम्मा खे डराइण लाइ न अवा हाणे मां को फिल्मी हीरो थोड़ी आहियां मां त बहिराड़ी जो कोरो जट छोकिरी तूं बि हाणे असांजो जहिड़ो तहिड़ो फोटू कढी जान छॾाए असां बि कंहिं कम सां वञी लॻूं अम्मा जहिड़ो तहिड़ो अव्हां जो फोटू कोन कढंदेसी ही अव्हां जो फोटू मोट यादगार हूंदो जॾहिं तव्हां मरंदव न पोइ मीरा खे ये फोटू तव्हांजा कम ईंदा अम्मा तो फोटू कट छॾ न माई खे फोटू कट जल्दी ठीक है बाबा कढां थी पर बाबा अव्हां खे कोई स्टाइल ही हणण नथो अचे अम्मा बाबा जे कुल्हे ते हथ रख न अम्मा न मां ये कोन कंदसि अम्मा त ईअं थी शर्माए ॼण नई कुंवार थी हिन घर में पहुती आहे ए जो अम्मा मां तो माणे जे कुल्हे ते हथ रखा हाणे तू कट फोटू वाह वाह केड़ी प्यारी फोटो आई आहे हाणे हिकड़ी सेल्फी त मूंसां बि थिए थी बाबा साईं इहा ग़लती खुदा के माफ़ कयो आइंदा अहिड़ी ग़लती न कंदो सरकार हिकु भेरो माफ़ी ॾियो आइंदा अहिड़ी ग़लती वरी ख़्वाब में बि न कंदुसि उथ मथे मां नथो चाहियां त कंहिंजी बि शैतानगिरी जे करे हितां जो अमन बर्बाद थिए उन्हीअ करे जेको बि ग़लती कंदो उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी जंहिं जनम भूमिअ में असां पैदा थिया आहियूं जंहिंजो खाऊं था जंहिंजो पियूं था घटि में घटि असां उन जो त निमक मल्हायूं हितां जी सूंहं सभीता ऐं अमन खे बरक़रार रखण असांजो ई फर्ज़ बणिजे थो ॾिस कमदार जेकॾहिं तूं असां सभु गॾिजी पंहिंजे वतन पंहिंजी सिंध खे सींगारे न सघियासीं त छा को धारियो अची हिते अमन कराईंदो आख़िर ये खून रेज़ियूं दुश्मनियूं कॾहिं ख़तम थींदियूं ऐं ये जहिड़ा झटा असां पंहिंजे मुस्तक़बिल लाइ बि छॾियूं था वञूं पोइ जॾहिं असांजो औलाद जवान थींदो उहो छा सोचींदो उहे इहो ई सोचींदा त असांजा वॾा जाहिल हुया अनापरस्त हुया ज़ालिम हुया उन्हनि पंहिंजे अनाउनि ख़ातिर पंहिंजी जनम भूमिअ खे जहन्नम बणाए छॾियो खुदारा कुझु सोचो असां कहिड़ो ॿिज छटियूं था ऐं असांजा पोयर अची कहिड़ो फसल लोढ़ंदा असां पंहिंजे लाइ त कुझु बि कोन सोचो पर हाणे असांखे पंहिंजे ईंदड़ नसुल लाइ सोचणो पवंदो जेकॾहिं असां ईअं न कयो त असां इतिहास जे पननि मां मिटिजी वेंदासीं अस्सलाम वालेकुम वेहो 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 जॾहिं शैतान ज़ाहिर थी चुको आहे त उनखे बख़्श छो करे छॾे शरारती माण्हुनि जो कमु आहे शरारत करणु मुड़ंदा कोन पर जे असां उन्हनि जी शरारतुनि जे करे पंहिंजो होश विञाए पोइ वॾो क़दम खणूं ख़बर अथई हितां जो अमुन तबाह थी वेंदो ऐं मां नथो चाहियां मुंहिंजे ज़िद ऐं क्रोध जे करे हित का वॾी दुश्मनी जनम वठे ऐं हितां जो अमुन तबाह ऐं बर्बाद थी वञे हालार खान तव्हां कुझु बि सोचो पर हू माठ करे कोन वेंदा रईस गफ़ार खान खे इन्हनि शरारतुनि खां मां आगाह करे आयो आहियां हाणे ॾिसणो ई हो आहे त रईस गफ़ार खान उन्हनि जे ख़िलाफ़ कहिड़ो थो क़दम खणे कमु रईस गफ़ार खान जे कमदार जो ई आहे त पोइ इन शरारत पोयां ॿियो कंहिंजो हथ थी सघे थो कमदार जो कमु आहे पर इन जे पोयों गफ़ार खान जो हथ न आहे इन्हनि शरारतुनि जे पोयों कमाल खान जो हथ आहे छो त कमाल खान नथो चाहे त मां हिन ॻोठ में रहां हू शरारतूं करे मूंखे ॻोठ मां निकाली ॾियण थो चाहे ॻोठ उन्हनि जी जागीर न आहे जो हो लॾाए छॾींदा हा असगर सच थो चई
ॻोठुर जे पीउ जी जागीर न आहे। इहो शहर पे वञा, मुंहिंजो कमु आहे त ॿुधायो। ॻाल्हि अहिड़ी आहे जो मूंखे ॻाल्हि कंदे शर्म थो अचे अदा। हा शर्म। अदा राणा तूं ॿुधाईसि। न न अदा न्यापो तोखे मिलियो आहे न, तूं ॿुधाईसि। न्यापो? कहिड़ो कहिड़ो न्यापो? अदीअ तोखे सलाम ॾिना। अलाह सो चए पई त अब्बास मूंखे ॾाढो वणंदो आहे, ॾाढो। चए पई त मूंखे अब्बास सां संगत रखाए ॾे। त पोइ इहो मां नाना। अच्छा ठीकु आहे घबराए न। शायदि हिननि खे ख़बर पइजी वई आहे। माफ़ी घुरी जान छॾायां, नथी चरिया उखड़े छॾींदा। कर ख़बर छा सोचे? अदर बंद सही तो चवे न। हाणे ही कर, तू रख असांजी अदी सां यारी ऐं मां तो रखां तुंहिंजी भेण शानी सां यारी। अदा वरी तुंहिंजी मां सां तो रखी यारी। जहिड़ी तेड़ी अदा खे क़बूल आहे। राणा ज़बान पंहिंजी संभाले ॻाल्हाए। बस कर गैरत इंसान, बस कर। जॾहिं कोई तुंहिंजी भेण जो नालो थो वठे त तोखे गैरत थी अचे। उन महिल तुंहिंजी गैरत काॾे मरी थी वञे जॾहिं तूं ॿियनि जी नेड़ियुनि में अखियूं थो विझी। असां उहे दोॾाई कढी कुतनि कावनि खे ॾींदा आहियूं जेके असांजे नंगनि ॾे निहारींदा आहिनि। हे तुंहिंजी पहिरीं आख़िरी ग़लती समझी माफ़ था कयूं। जेकॾहिं ॿीहर असांजी भेण ई न पर ॻोठ जी कंहिं बि नानी तरफ़ निहारे न त पोइ तुंहिंजो लाश बि माइटनि खे दफ़नाइण लाइ कोन मिलंदो। कमीना कंहिंजा न। जेकॾहिं हिनखे ईअं वञण ॾिनोसीं त पोइ ॻोठ वारा कीअं सम्झंदा? ही रब ने राणे जे रुख चढ़ियो हुयो। अदा मां चवां थो त कुझु अहिड़ो कमु था कयूंसि ये ॻोठ वारनि खे ख़बर त पवे। हा यार तूं बि सही थो चई। घोट खे थोरो ठाहीं थो। मेकअप त कर न, मेकअप कीअं ख़बर पए। वञ हाणे वञी पीउ खे सलाम ॾिजां। रबन तव्हांखे जेको बेस्तो करणो आहे अॼु करे वठो। हेॾी मूंखे पूरी ज़िंदगी न विसरंदो। ये ॾींहं जो विसरई हा त पोइ अहिड़ो मौक़ारो छाजे लाइ कई हा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।